अच्छा क्लास हिकिड़ो पॉइंट रहिजी वियो अहम त हिन जो मतिलबु हूंदो आहे नंढो आहे, ठीकु आहे, या हिनखे पाण इंग्लिश में चवंदासीं स्मॉलर देन, ठीकु थी वियो। अच्छा इन जे वेठो जेकॾहिं हीअं निशानी हुजे न, हाणे इन जो मतिलबु वरी छा थींदो, इन जो मतिलबु थींदो नंढो आहे या बराबरि आहे। हाणे ॿिन्हिनि में फ़र्क़ु छा आहे ॾिसो मां सम्झायांव थो। मिसाल तव्हांखे चयलु हूंदो एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे, ठीकु आहे, नेचुरल नंबर मिसाल वठूं था पिया, हलो नेचुरल नंबर जो, ऐं जेको आहे सो एक्स हिते हे थी वेंदो वॾो आहे, छो जो हे वात हेॾे अथसि। मिसाल था वठूं 3 खां 10 खां। हाणे ॾिसो हिकिड़ो हे सेट आहे, ठीकु आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघंदा हूंदो हे आयल आहे, ॿियो सेट आहे एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे, हिनखे मां थोरो हेठि करे लिखां, एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे नेचुरल नंबर जो, ऐं एक्स वॾो आहे 3 खां, ऐं जेको आहे सो नंढो आहे कंहिंखां 10 खां। हाणे ॾिसो हिननि ॿिन्हिनि में फ़र्क़ु छा आहे, सिर्फ़ु उहो हिन जो आहे, ख़ाली आहे हिन जे हेठो हीअ लकीर बि ॾिनल आहे। हाणे हिननि ॿिन्हिनि जा सेट कीअं ठहंदा, हिन जो सेट ठहंदो, चए थो नेचुरल नंबर आहिनि न, ऐं चए थो पहिरियों हे ठाहियूंसि था, थोरो हे तव्हां सिखी आया आहियो, चए थो एक्स जेको आहे उहो 3 खां नंढो हूंदा नेचुरल नंबर, सॉरी 3 खां वॾो हूंदो। हे वात आहे न, वात हिन पासे ॾिया माना एक्स वॾो आहे, 3 छा आहे 3 जे पासे ॾिचूं भई माना 3 नंढो आहे, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो 10 खां नंढो, माना चए थो 3 ऐं 10 जे विच में, हिन मतिलबु आहे 3 असां न लिखंदासीं, हेॾो वरी 10 न लिखंदासीं। हाणे छा लिखंदासीं पाण, 4 5 6 7 8 ऐं 9 लिखंदासीं। अच्छा हिन में जेको आहे सो हिन निशानी जो मतिलबु आहे नंढो आहे या बराबरि आहे। इन जो मतिलबु आहे जेको एक्स हूंदो, यानी हिन जा जेके बि मेंबर हूंदा उहे या 3 हूंदो या 3 खां छा हूंदो वॾो हूंदो, ऐं हिते वरी 10 हूंदो या 10 खां वॾो हूंदो। हाणे जॾहिं बि हीअं हुजे न त हे नंबर बि तव्हां हाणे इंक्लूड कंदव, छो जो चए थो 3 खां या त नंढो हूंदो वॾो हूंदो या 3 जे बराबरि हूंदो। त हिन जो मतिलबु हाणे थी वेंदो 3 4 5 6 7 8 9 ऐं हिते 10 बि ईंदो, छो जो चए थो 10 खां। हाणे एक्स छा आहे हिते नंढो आहे, वात हेॾे आहे न, त माना 10 वॾो आहे, एक्स छा आहे नंढो आहे, पर चए थो या त एक्स नंढो हूंदो या बराबरि हूंदो। हाणे ॾिसो हे सभु एक्स खां नंढा आहिनि, ऐं हे 10 जेको हे चए थो एक्स हिन बराबरि हूंदो। सो ॿिन्हिनि में हे फ़र्क़ु आहे। जेकॾहिं मिसाल हीअं हूंदो स्मॉलर देन 4, माना सॉरी लार्जर देन स्मॉलर देन 4, चइनि खां माना नंढो आहे, त पोइ असां छा कंदासीं, 3 शामिलु कंदासीं, 2 शामिलु कंदासीं, 1 शामिलु कंदासीं। पर जेकॾहिं हिते हीअ निशानी अची वेंदी त हिन जो मतिलबु आहे चइनि खां या नंढो आहे या चइनि जे बराबरि आहे, सो हिन में 4 बि इंक्लूड कंदासीं। हाणे इहो फ़र्क़ु हुयो, यानी जेकॾहिं हीअ निशानी न हूंदी त असां उहे जेके नंबर हुया जीअं 10 ऐं 3 हुया ॿिन्हिनि पासनि ॾियूं, त असां न 10 लिखंदासीं न 3 लिखंदासीं। हिन कंडीशन में हिते जीअं हुयो असां 4 5 6 7 8 9 लिखंदासीं, एंड कंदासीं। पर जेकॾहिं हीअ निशानी हूंदी हिन जो मतिलबु आहे त 10 जे या बराबरि आहे या नंढो आहे, सो असां हुन खां नंढो वांगुरु बि लिखंदासीं, ऐं जंहिंजे बराबरि आहे यानी कि 10 उहो बि लिखंदासीं। सो इहो हुयो फ़र्क़ु आयो, तव्हांखे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो।